द सिंधुवर्ल्ड.com की पेशकश। सिंधी अखर खजानो 173। अॼु जा सिंधी अखर आहिनि निबाती इल्मु निबातात जो माहिर, इल्मु निबातात, सुस्तीअ सां कमु करणु, ढांगा विहाइणु या खारियल कमु, ॿई या ॿिन्ही, उकाइणु, खपाइणु, कक, तंग अचणु या तंग करणु। साॻिए अर्थ वारा अंग्रेजी ऐं हिंदी अखर। इल्मु निबातात पढ़ाइण वारे खे निबाती चइबो आहे। ॿूटनि जे अभ्यास खे इल्मु निबातात चइबो आहे। TSW जी सिंधी भाषा वाधारे जी कोशिशुनि में सहयोग ॾियण लाइ तव्हां बेहद घटि ख़र्च ते हिकु वीडियो स्पॉन्सर करे सघो था। कामयाबीअ लाइ सुस्तीअ खां कमु करण खां परे रहणु ज़रूरी आहे। ॾोहारी त ॿई आहिनि, छो जो ॿिन्ही निफ़ाक़ दूर करण जी कोशिशि न कई। इहे रोज़ रोज़ जूं नयूं फरमाइशूं ॿुधी मां कक थी पियो आहियां। सिंधियत सुहिणी रहे।